पंहिंजे क़रीब कयो, पंहिंजे वेझड़ो करे पोइ उन जे मथे ते हीअं हथु रखियऊं, मथे ते शफ़क़त जो हथु रखे ऐं 3 भेरा पाण फरमायूं त या मुआज़ इन्नी उहिब्बुक, हे मुआज़ मां तोसां मुहबत रखां थो, हे मुआज़ मां तोसां मुहबत रखां थो, हे मुआज़ मां तोसां मुहबत रखां थो। केॾो न ख़ुशि नसीब हुयो इहो जंहिंसां अल्लाह जो रसूल मुहबत रखे। मदीने वारे साईं 3 भेरा उनखे फरमायो त मां तोसां मुहबत रखां। उन शफ़क़त ऐं मुहबत मंझूं साईं जन उनखे हिकिड़ी दुआ सेखारी। साईं जन फरमायो त मुआज़ जेॾीमहिल तूं निमाज़ पढ़ी फ़ारग़ थी त पोइ तूं हीअ दुआ पढ़ंदो कर, अल्लाहुम्मा अइन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्नि इबादतिक। अल्लाहुम्मा अइन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्नि इबादतिक। इन जी माना है त या अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, मां तुंहिंजो ज़िक्र कयां, तुंहिंजो शुक्र कयां, तुंहिंजी सुहिणी इबादत कयां। इहा दुआ साईं जन उन पंहिंजे प्यार वारे असहाबी खे इहा दुआ सेखारी ऐं इन दुआ जो इहो असरु आहे जेको बि इहा दुआ पढ़े अलाह साईं उनजे रिज़्क़ में बरकत विझंदो, उनजी तंगी तंग दस्ती अलाह लाहे छॾींदो, उनजो मुश्किलातूं परेशानियूं अलाह दूर करे छॾींदो ऐं उनखे इबादत जो शौक़ु ऐं ज़ौक़ु पैदा थींदो। माण्हू ॾिसो न केॾी महिल इबादत करे थो शौक़ सां, वरी केॾी महिल दिलि भॼी थी पवे, वरी रूह ई नथो कढे निमाज़ पढ़ण ते, क़ुर पढ़ण ते, ज़िक्र करण ते दिलि नथी चवे। इहा दुआ नबवी दुआ वॾो असरु रखे। तव्हां इहा दुआ पाबंदी सां पढ़ंदव त अलाह तबारक व तआला तव्हांजे दिलि में इबादत जो शौक़ु ऐं ज़ौक़ु ॾींदो, पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ रब ॾींदो, पंहिंजे शुक्र जी तौफ़ीक़ ॾींदो ऐं जेकी दर्द आहिनि, कर्ज़ आहिनि, मर्ज़ आहिनि, परेशानियूं आहिनि, अलाह साईं उन्हनि खां छुटकारो ॾींदो। ख़ुशूसन हींअर इहो जेको हिरास लॻो पियो आहे वायरस जो, करोना जो, इहा दुआ सभु फ़क़ीर पढ़ो, अलाह ताला जल शानू तव्हांजी इहे ॾुख दर्द ऐं इहे ख़ौफ़ हीअं जा लाहे छॾींदो। अल्लाहुम्मा अइन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्नि इबादतिक। अल्लाहुम्मा अइन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्नि इबादतिक। हाणे इहा सभु यादि कयो, माना त लिखी ॾियां थो, पनो खणी आ, लिखी ॾियांव थो, पोइ इहा फ़क़ीर बि तालिब बि सभु यादि कयो। निमाज़ पढ़ी सलाम वरायो त पोइ इहा दुआ पढ़ो, अल्लाहुम्मा अइन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्नि इबादतिक। अल्लाह से अमल जी तौफ़ीक़।